अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबों से गैर मां अवां जी मेज़बान मेराज ज़फ़र। नाज़रीन, जी अवां खे ख़बर आहे त प्रोग्राम मुहासबे में असां अवां जी लाइव कॉल्स वठंदा आहियूं, अवां जा मसला ॿुधंदा आहियूं, शिकायतूं वठंदा आहियूं ऐं असां वटि हर प्रोग्राम में चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबरा हाजी मुज़फ़र शुजा साहब हूंदा आहिनि, जेके अवां जी शिकायतूं नोट कंदा आहिनि। पोइ नेक्स्ट वीक अची करे हू उन प्रोग्राम में सॼी शिकायतुनि जो अपडेट ॾींदा आहिनि त कहिड़ो उन ते एक्शन खयो वियो या कहिड़ो जेके माण्हू आहिनि जिन जे ख़िलाफ़ शिकायत थी आहे कहिड़ो उन ख़िलाफ़ एक्शन बि खयो वियो। असां वटि खोड़ सारी शिकायतूं आहिनि जेके लास्ट प्रोग्राम में असां लाइव कॉल जे थ्रू वरितियूंसीं। इन सां गॾोगॾु फेसबुक पेज ते बि तव्हांजी खोड़ सारी शिकायतूं असां वटि आयूं आहिनि, हो बि असां नोट डाउन कयूं आहिनि। अॼु उन्हनि ते बि असां डिस्कस कंदासीं। पहिरीं असां शुजा साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। वेलकम टू द शो शुजा साहब। शुजा साहब, लास्ट वीक जेके असां वटि शिकायतूं आयूं हूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां वटि बि बिल्कुलु नोट डाउन थी हूंदियूं, असां वटि बि आहिनि। पोइ मुंहिंजे ख़्याल में असां हिकु हिकु करे स्टार्ट कयूं था जेसि ताईं कॉलर अचनि असां वटि। पहिरीं असां वटि लास्ट वीक शिकायत हुई शिकारपुर मां तौफ़ीक जामनो साहब हुआ ऐं उन्हनि जी शिकायत हुई त जी प्राइमरी टीचर्स खे टीचिंग अलाउंस मिले पियो, पर पीर मज़हरुल हक़ साहब डिफरेंस ॾियण लाइ बि चयो हो, पर सेक्रेटरी फाइनेंस डिफरेंस बिल रोके छॾिया आहिनि। महिरबानी जामणे साहब खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त असां सेक्रेटरी फाइनेंस सां ॻाल्हायोसीं, सेक्रेटरी तालीम सां ॻाल्हायोसीं, उन्हनि जे सेक्शन मां पुछियोसीं। उन्हनि चयो त असां पघार हिननि जी जेका आहे डिफरेंस कोन रोकियो आहे। जेकॾहिं कंहिंखे शिकायत आहे त असां वटि हलियो अचे। जेकॾहिं भाउ तकलीफ़ कंदो थोरी हिकिड़े ॾींहं लाइ कराची अचो, जेकॾहिं तव्हां चाहियो त अचो त तव्हांजो मसइलो इंशा अल्लाह ताला सेक्रेटरी फाइनेंस जो हूंदो या सेक्रेटरी तालीम जो हूंदो त हल थी वेंदो। तव्हां मां कोई बि अचे त जामणो साहब जेका नथो अची सघे त को ॿियो टीचर जेका कराची में आहे हिते त उहो मूंसां मिले अची त इहे शिकायतूं इंशा अल्लाह ताला दूरि थी वेंदियूं। पर अॼु मां पुछा कई हुयमि सेक्रेटरी फाइनेंस खां, मुंहिंजे डिपार्टमेंट खां। उन्हनि चयो त असां वटि अहिड़ी का बि शिकायत मौसूल कोन थी आहे त असां वटि पघार जेका हिननि का शिकायत अहिड़ी कई आहे रिटन में गवर्नमेंट खे त भई असांजी शिकायत आहे, असांखे पघार नथी मिले। हाणे वर्बली हिकिड़ी ॿी शइ हूंदी आहे, जेका हिकु रिटन में जेका शिकायत हूंदी आहे ॿी शइ हूंदी आहे। जेका रिटन में हूंदी आहे शिकायत मौजूदु हूंदी आहे हर डिपार्टमेंट में, ऐं वर्बली त ईअं थींदो आहे त मां तव्हांखे चयुमि तव्हां मूंखे ॻाल्हि कई, उहा त ॻाल्हि ख़तमु थी वेंदी आहे। सो महिरबानी करे जेकॾहिं तव्हांजी रिटन का शिकायत आहे त मूंॾे चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम ॾे, जेकॾहिं तव्हां मूंखे नथो अची सघे भाउ त मूंॾे मोकिलियो त मां हुनजी परसुएशन करे तव्हांखे इहा डिफरेंस ॾियारां। न त पोइ असां वटि रिटन शिकायत ॿिन्ही डिपार्टमेंट में कंहिंजी बि कोन्हे। जामणे साहब तव्हां दिलि जाए कयो त असां जांच कई त रिटन शिकायत बिल्कुलु हुते कोन्हे। अगरि जेकॾहिं हुननि वटि को एॾो कागज़ या मौजूदु आहे या कहिड़ी कंप्लेंट इन ऑन पेपर मौजूदु आहे त असांजो फेसबुक पेज आहे मुहासबो, उन ते बि इहे सभु शयूं मोकिले सघो था। इहे सभु शयूं असां शुजा साहब ॾे डाइवर्ट बि कयूं पिया, मोकिलियूं बि पिया त जीअं उन्हनि ते को न को एक्शन ज़रूरु खणी सघे। शुजा साहब, ॿियो सवाल हो ग़ुलाम मेहदी साहब हुआ खैरपुर खां। उन्हनि चयो त कोट रीजी तालके जे ॻोठ लियारी में हाई स्कूल में स्टाफ न हुजणु ऐं मिडल स्कूल जी चौदीवारी न हुजणु ऐं इन सां गॾोगॾु सिवरेज सिस्टम बि उते न आहे। इन बाबति उन्हनि शिकायतूं कयूं हुयूं। उनजी शिकायत जाइज़ आहे। असां जांच कईसीं त वाक़ई इहे शयूं मौजूदु आहिनि। DC खैरपुर खे हुनजे लाइ हिदायत जारी कई वई आहे। जेकॾहिं साईं महिरबानी करे थोरो तकलीफ़ करे मुंहिंजे हवाले सां DC तव्हां वटि सुठो आहे, मनोवर मिठाणी साहबु आहे, हुन सां मिलो ऐं उनखे वञी ॻाल्हि ॿुधायो त असां शुजरा साहब मोकिलियो आहे त तव्हांजा टई मसइला जेके आहिनि सिवरेज जो ऐं स्कूल जो ऐं तव्हांजी जेका चौधीवारी आहे, चौधीवारी त हुन में ठहंदी, फिज़िबिलिटी हुनजी ठहंदी। बाक़ी जेकॾहिं मास्तर न आहिनि त उहो मास्तर बि तव्हांखे ॾेराईंदो, ऐं जेकॾहिं तव्हांजी सीवरेज ख़राबु आहे त सीवरेज बि उतां जे AC खे चई करे तव्हांजी सीवरेज बहाल कंदो। त थोरी महिरबानी करे तकलीफ़ करे तव्हांजी कंप्लेन असां रजिस्टर कराए छॾी आहे हिन में खैरपुर DC साहब वटि। तव्हां जेकॾहिं DC साहब सां मिठाणी साहब सां मिलंदो त तव्हांजो मसइलो अलाह कंदो हल थी वेंदो। जेकर न थियो त पोइ असां वेठा आहियूं तव्हांजे ख़िदमत लाइ। वरी तव्हां असां सां ॻाल्हाए सघो था, वरी ॿुधाए सघो था तव्हांजो मसइलो हल कोन थियो आहे त असां परसुएशन करे सघूं। त जीअं अॼु असांजो प्रोग्राम ॾिसंदे मिराज, मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो ग़रीब वीचारो आयो हो जेकाबाद खां। हुन चयो त मां ॾाढी कोशिशि कयमि त तव्हांजे प्रोग्राम में तव्हां सां कंटेक्ट कयां, पर मुंहिंजो मसइलो हुते मां कंटेक्ट करे कोन सघियुसि, जो लाइन बिज़ी हुई, तंहिंजे करे मां आयो आहियां। हुनजो मसइलो हुयो, उहो मां मसइले में उनखे मोकिलियो हिकिड़े सेक्रेटरी ॾे। अलाह जी महिरबानी सां हुनजो कमु थी वियो, ग़रीब ख़ुशि थी वियो। बसि इहा ई कोशिशि आहे शुजा साहब, भई मां हर प्रोग्राम में इहे चवंदी आहियां त इहा उमेदु आहे तव्हां में माण्हुनि खे त को मसइला हल थी सघनि। अच्छा शुजा साहब,
हिन सॼी वीक में तव्हांजो पाण किथे विज़िट थियो कंहिं डिस्ट्रिक्ट में या कंहिं तालुके में वञी करे तव्हां पाण कुझु जॻहियुनि ते विज़िट कयो जी हाँ, मां सूरत ॾिठी? वियुसि कंदकोट में वियुसि। कंदकोट जे मां तक़रीबन 8 ऑफिसनि में विज़िट कयुमि त मूंखे अफ़सोस थियो त असांजा ऑफिसर साहिबान प्लस असांजा जेके हुते कम वारा आहिनि उहे मौजूदु कोन हुआ। तक़रीबन 54 माण्हू मौजूदु कोन हुया ऐं उनखां अलावा जेके हुते मौजूदु हुया त मां त उनखे शाबस ॾिनमि ऐं अव्हांजे मार्फत में मां टीवी जे मार्फत में उनखे शाबस ॾियां थो त उहे मौजूदु हुया। पर जेके न मौजूदु हुआ उन्हनि जे लाइ मां उन्हनि खे ॾेई आयो आहियां एंटी करप्शन वारनि खे बि ऐं प्लस DC खे बि मां चई आयो त उन्हनि जे ख़िलाफ़ को कार्रवाई करे ताकी घटि में घटि जेको असां पघार खणूं था उनजे असां उन पघार में ॿियो कुझु नथा करे सघूं त वेहूं ऑफिस में वेही जेकॾहिं कमु कयूं तॾहिं बि असांजी गवर्नमेंट लाइ इहा वॾी ॻाल्हि आहे। पर माण्हू नथा अचनि कई ॾींहंनि खां वठी नथा अचनि त उनजे लाइ गवर्नमेंट खे बि प्रॉब्लम थिए थो। गारियूं त गवर्नमेंट खे मिलनि थियूं न। सही ॻाल्हि आहे। हर को चवे थो पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ख़राबु आहे। हाणे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ख़राबु जेकॾहिं कस्टमर में को बि क्लर्क जेकॾहिं नथो अचे को पटेवालो नथो अचे त पोइ उहा गवर्नमेंट मथीं लेवल ते गारियूं खाए ईअं छो। इन करे उनखे चई आयो आहियां DC खे बि चई आयो त हुनजो विजिलेंस करे AC खे बि चई आयो त विजिलेंस करे ऐं तव्हांजे मार्फत मां सॼी सिंध जे ऑफिसरनि खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे ख़ुसूसन DC साहिबान खे त उहो विजिलेंस रखनि। ख़ुसूसन मां एंटी करप्शन वारे खे चवां थो त उन्हनि खे बि विजिलेंस रखनि छो जो मां जेकॾहिं विज़िट कयुमि ऐं एंटी करप्शन वारे कमु न कयो त पोइ एंटी करप्शन वारनि जो बि ख़ैरु कोन्हे। इन करे त डिपार्टमेंट हिकिड़ी आहे जेका विजिलेंस करे सघे थी उते मौजूदु आहिनि। असांजी चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम सिर्फ़ु कराची में हैदराबाद में आहे पर नंढनि नंढनि तालुकनि में बि असांजी एंटी करप्शन डिपार्टमेंट मौजूदु आहे त उन्हनि खे बि पंहिंजो कमु करणु घुरिजे। जी अशरफ साहब, लास्ट वीक प्रोग्राम जो टियों सवाल असांजो हो त ज़ुल्फ़िकार जुड़ेजो साहब हुआ टंडे आदम मां उन्हनि जी शिकायत हुई त ॻोठ बगो बगदाणी में सदन 50 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो थियो आहे। इहा ज़मीन जो मसइलो इलाही टेढ़ो हूंदो आहे। पोइ बि तव्हां पंहिंजे इलाइक़े हद जे DC सां मिलो वञी। अॼु मां ॻाल्हायो थोमांसि हुन सां त साईं सां इंसाफ़ु कयो वञे। जेकॾहिं DC तोखे इंसाफ़ु नथो ॾिए त पोइ हलियो अचे हिकिड़े ॾींहुं तकलीफ़ करे मां वटि हिते असां वटि जेको हेड ऑफ द पंहिंजो आहे पंहिंजो ज़मीननि जो उहो हिते वेहे थो पियो रवेने जो उहो हिते वेहे थो। मां तव्हांखे हेठि ई मुंहिंजे ऑफिस में वेहे थो। मां तव्हांखे उन ॾे वठी हलंदुसि ताकी तव्हां ग़रीब जो मसइलो हल थी सघे। जेकॾहिं कब्ज़ो नाजाइज़ आहे त तव्हांखे कब्ज़ो छॾाए ॾींदासीं पर जेकॾहिं कब्ज़े में का हेकी फेकी हूंदी त उहा बि तव्हांखे ज़ाहिर करे ॾींदासीं। सो तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई आहे ऐं इन उमेद सां त तव्हां ग़रीब जो कमु थींदो। तव्हां यकीन कयो त तव्हां DC सां मिलो वञे मुंहिंजे हवाले सां। अॼु मां चई छॾियो तमासि त तव्हां ग़रीबनि सां इंसाफ़ु कयो मिलेसि वञी। जेकॾहिं नथो करे त उतां मूंखे 03332136625 ते कॉल करे ॿुधाईंदा। 03332136625। कॉलर आहिनि शुरा साहब मुंहिंजे ख़्याल में कॉल वठी उन्हें हाजन आहिनि नारे तालके मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। जी अदा, कहिड़ी शिकायत या मसलो आहे? दादू मैनर असांजी शाख रही हुआ है छा है? ते 72 माण्हू वन मथे नूलियूं हणी पानी पानी वांदा असांजी ज़मीन आहे पुछड़ीअ में उहा बर्बाद लगी पई आहे बंजर लगी पई आहे। अदा नालो छा आहे तव्हांजो? हाजन अली साईं, हाजन अली नारे तालके खां ॻाल्हायां पियो सर। नारो तालुको कहिड़े ज़िले में आहे? खैरपुर ज़िले में सर, PM साहब जे ज़िले में। खैरपुर ज़िले में। ठीकु आहे दादा। अहमद अली शहर साईं, अहमद अली शहर के शिकायतूं कयो नथो मने। अहमद अली शहर केरु आहे? SDO साईं। अदा हाणे हिकिड़ी महिरबानी करे ही मां हिनखे अहमद अली शहर खे तव्हांखे चवां थो तव्हांखे ग़रीबनि खे पाणी अॻु में ॾे छो जो असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रीत इहा आहे त ग़रीबनि जी ख़िदमत कंदा आहियूं। तव्हांजी दादू माइंस में पाणी नथो अचे? दादू माइनर साईं। दादू माइनर? हा जी साईं जी। माइनर में पाणी नथो अचे। ठीकु आहे न। इन करे तव्हां ॿिए हफ़्ते मूंखे पुछी वठंदो इनशा ताला। तव्हांजो को फ़ोन नंबर हुजे त मां शर साहब खे ॾियां। ठीकु आहे साईं। तव्हांजो मोबाइल नंबर आहे को? फ़ोन नंबर हा साईं 0 जी जी ॿुधायो। 0322 0322 31 31 74 74 283
अदा इंशाल्लाह सुभाणे तोसां शहर साहब ॻाल्हाईंदो शहर जो जेकॾहिं नंबर अथी त उहो बि ॾेई छॾ उनखे जो सही कोन्हे को उन कई शिकायतूं कयूं न करे ई कोन थो साईं हाणे त उनजो सभु को तोखे ॻाल्हाईंदो अदा हाजन साहिबु तूं परवाह न कर हाणे असां तोसां गॾु आहियूं ऐं इहो SDO साहिबु तव्हां सां सुभाणे ॻाल्हाईंदो ठीकु आहे थैंक ठीकु यू आहे दादा। अदा तव्हांजी शिकायत बि नोट डाउन थी वई आहे ऑन एयर तव्हांखां अशूरा साहिबु नंबर बि वरितो आहे त जीअं उहो तव्हांखे SDO पारां कॉल बि कराए सघनि अशूरा साहिबु हिकिड़ी इंस्पेक्शन टीम ठहण खां पोइ नो डाउट माण्हुनि खे थियो हूंदो त भई असांजे ख़िलाफ़ु को विजिलेंस कमेटी या माण्हू मौजूदु आहिनि जेके असांजे मथां कड़ी नज़र रखी वेठा आहिनि इन प्रोग्राम खां पोइ छा था सम्झो ऐं तव्हांजे विज़िट खां पोइ छा माण्हुनि खे थोरो भउ थियो आहे ऑफिसर्स खे त कमु पंहिंजो सही नमूने कनि मूंखे इहो इन करे सही ॿुधाए थो जंहिं मां हुन में वेंदो आहियां डिस्ट्रिक्ट में त जेकॾहिं ख़बर पवंदी त भाई शुजरा साहिबु ॿाहिरि निकितल आहे त पोइ सभु घणो करे ऑफिसर 70% 80% मौजूदु हूंदा बजाए हिन जे त को लॉन्ग लीव ते हुजे या ॿी ॻाल्हि हुजे त ऑफिसर बि ख़्यालु कंदा आहिनि उनखे ख़्यालु करणु बि खपे छो जो असांजी जेका टीम आहे को आम टीम कोन्हे चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम आहे ऐं असां बाज़ू आहियूं चीफ मिनिस्टर साहिब जा असां पंहिंजूं शिकायतूं रोज़ु चीफ मिनिस्टर खे जेको आहे ॾींदा आहियूं ऐं मुलाक़ात बि तक़रीबन हिकु ॿिए ॾींहुं असांजी CM साहिब सां मिल इन बारे में थींदी आहे ऐं असांजा केतिरा ई सजेशन CM साहिब जी महिरबानी आहे उहो क़बूलु कंदो आहे ऐं क़बूलु न सिर्फ़ु क़बूलु करे पर उन ते एक्शन बि खिया थिए त अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिन ग़रीबनि जा इहे मसइला जेके असां कयूं था पिया इहे बि हिकिड़ी असांजी गवर्नमेंट जी भलाई आहे त मां हिकिड़ो चीफ मिनिस्टर जो नुमाइंदो तव्हां सां गॾु वेठो आहियां ऐं माण्हुनि जे जवाब ॾे लाइवली इंटरेक्शन आहे लाइवली ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजो पाण राब्तो थिए पियो तव्हां सां ॻाल्हाइनि पिया हिकिड़ो उहो एतमाद बि तव्हांजे मथां बि माण्हुनि जो डेवलप थिए पियो ग़रीब माण्हू आहिनि न ॿियो मुंहिंजी तबियत ख़ुदि अहिड़ी आहे त मां पंहिंजे ऑफिस में कंहिं पुलिस वारे कोन बीहारियो आहे त कंहिं ग़रीब खे ॿाहिरि धिको ॾेई ॿाहिरि बीहारे छॾे इन करे जेको बि ग़रीब ईंदो आहे मुंहिंजे दर खे धिको ॾेई पर कॾहिं कॾहिं अहिड़ा बि ग़रीब ईंदा आहिनि दर खे बंदि अहिड़े नमूने सां कंदा आहिनि जो वॾो आवाज़ु थी वञे तॾहिं मां चवंदो ठीकु आहे वेही मां हुनखे चांहि पीआरींदो आहियां चांहि पीआरण जो मसइलो ॿुधंदो आहियां जेकॾहिं हुन मसइलो हल थियण वारा हूंदा उन हल करण जी कोशिशि कंदा आहियूं जेका न हूंदा त पोइ हुनखां शिकायत वठी करे असां CM साहिब ॾे या चीफ सेक्रेटरी खे लिखंदा आहियूं अशूरा साहिबु कॉलर आहिनि कॉल वठी था वठो ग़ुलाम कादिर साहिबु आहिनि डिस्ट्रिक्ट नवाब शामा जी अस्सलाम वालेकुम अदा अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं साईं कहिड़ा हाल आहिनि साईं अलाह जा करम था ग़ुलाम कादिर साहिबु तव्हां ॿुधायो सर हिकिड़ो अर्ज़ु आहे तव्हां किथां ॻाल्हायो था दादा नवाब शाह जी मां त नवाब शाह मां थो ॻाल्हायां शहर मां जी डिस्ट्रिक्ट नवाब शाह शहर मां जी दादा हुकुम साईं अर्ज़ु आहे त मुंहिंजी भेण आहे हमीदा कंवल हमीदा पपर हिनखे माना 1998 में जेको माना नौकिरी त माना बिना जवाब जे लाहे छॾियो ठीकु आहे दादा छा कंदी हुनजी 5 साल सर्विस थियल आहे साईं अदी छा कंदी दादा साईं प्राइमरी टीचर आहे प्राइमरी टीचर हेलो जी दादा जी तव्हां ॿुधो था पिया आवाज़ टीचर आहे पोइ छो कॾहिं छो छॾियो को वजह हूंदी न साईं सबबु ॿुधाइण जे उन्हनि खे लाहे छॾियो बिना जवाज़ जे पोइ मां वज़ीर अला साहिब खे दरख़्वास्त लिखी हुई साईं कामिल शाह साहिबु माना उन्हनि ॾे लिखियो हुयो सेक्रेटरी एजुकेशन ॾे ठीकु आहे ॻाल्हाईंदा वञो उन जो अॼु ॾींहं ताईं माना उन वरी लिखियो हुयो सेक्रेटरी एजुकेशन खे सेक्रेटरी एजुकेशन लिखियो DO खे DO वरी लिखियो SDO सकरन खे उन्हनि माना लिखी ॾिनो आहे त वाक़ई असां वटि नौकिरी कंदड़ हुई ऐं पोइ अॻिते सर हाणे सेक्रेटरी साहिब खे माना गुज़ारिश करे सघिजी पई छा असांजी मदद कयो तव्हांजे इंशाल्लाह छो न मदद कंदा दादा ग़ुलाम कादिर साहिबु जेकॾहिं कराची अचणु थींदो हूंदो नवाब शाह त वेझो आहे कराची ईंदा आहियो तव्हां कराची ईंदा आहियो अदा जी साईं जी साईं कराची ईंदा त हला अचो मां बि एजुकेशन डिपार्टमेंट जे भरिसां ई वेठो आहियां उते मूं वटि हलिया अचो त तव्हांजो मसइलो उते ई हल करे छॾियो बजाए इन जो त तव्हां असांजो इंतज़ारु कयो हिकिड़ा इहे मसइला बि आहिनि ऐं सिर्फ़ु हीअ हिकिड़ी अदी न मुंहिंजे ख़्याल में केतिरा ई खोड़ सारा अहिड़ा आहिनि जिन खे बिला जवाज़ कढियो बि वियो आहे त वधीक तव्हां इहो ॿुधाइनि त असांजे माण्हुनि में थोरो हू आहे असां सिंधी बेसिकली थोरा लीनेंसी वठंदा आहियूं हर शइ में त परफेक्ट कोन कंदा आहियूं कमु परफेक्ट थिए थो त कंहिंखे ताक़त कोन्हे को कढी सघे थो
थी सघे थो अधी जो को अहिड़ो मसइलो थियो हुजे जंहिंजे करे गैर हाज़िर हुजे या का लॉन्ग लीव ते हुजे या कुझु अहिड़ो मसइलो थियो हुजे मूंखे ख़बर न आहे मां हुनजी कोन थो कयां पर इहे शयूं जेके थींदड़ पॉसिबिलिटीज़ आहिनि पॉसिबिलिटीज़ आम थी वाक़े सघनि में थियूं इहे शयूं थींदियूं आहिनि इहे पॉसिबिलिटी आहिनि त कान का अहिड़ी शइ थी हुजे जंहिंजे करे हुनजी नौकिरी ख़तमु थी वई वरी नौकिरी ख़तमु थी आहे हाणे पंज सालनि खां पोइ हाणे साईं वरी वज़ीर आला खे ॾिनी वरी इंतज़ारु कयईं थी सघे थो ग़रीबनि सां जेका नाइंसाफ़ी हूंदी त इनशा ताला जेकॾहिं मूं वटि ईंदा त ठीकु आहे न त पोइ मां सुभाणे हिन जे लाइ पुछी था वठूं नवाब शाह मां त हाणे नवाब शाह मां पुछियो मां अदी अलाए कहिड़े ॻोठ में असां वटि टीचर हुई कहिड़े स्कूल में हुई कहिड़े DO वटि हुई इहा त साईं जी ॻाल्हि छो जो टेलीफोन कटिजी वई हिन करे असां मुकमल ॿुधी कोन हिन जो सघिया इहो करे सघूं था त जीअं टाइम असां वटि महदूद हूंदो आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे टेक्निकली बि कुझु न कुझु इशूज़ थींदा रहंदा आहिनि त कॉल ड्रॉप बि थी वेंदी आहे या आवाज़ क्लियर न ईंदी आहे त असांजो स्क्रीन ते फेसबुक पेज जो नालो बि अचे पियो उन ते तव्हां पूरी डिटेल मोकिले सघो था पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि मोकिले सघो था त जीअं असां शुजरा साहब खे फॉरवर्ड करे वठूं ऐं शुजरा साहब पोइ कंसर्न माण्हुनि खे चई करे तव्हां सां वधीक राब्तो करे उन ते एक्शन बि खणी सघनि हिकिड़ी इहा पॉसिबिलिटी बि आहे त तव्हां पंहिंजी डिटेल कंप्लेन उन ते असांखे मोकिलियो शुजरा साहब लास्ट वीक में हिकिड़ी शिकायत हुई जेकबाबाद मां ज़ुल्फ़िकार साहब फ़ोन करे पंहिंजे पाड़े जी घिटीअ में ड्रेनेज सिस्टम बाबति शिकायत कई हुई ज़ुल्फ़िकार साहिबु ठुल जी ॻाल्हि कई ठुल तालके जी अॼु मुंहिंजो हुते मुख़्तार कार SDM ॿई विया हुया ऐं हुते घुमी आया त उन्हनि ॿुधायो त ड्रेनेज जी स्कीम जो बाक़ी कागज़ात ॿिया तयारु थी विया आहिनि जेका अधु 500 फुट ठही 500 फुट न ठही 500 फुट रहियल आहिनि त उन्हनि कागज़ात ठाहिया आहिनि ऐं जेका हुन ॻाल्हि कई त हुते रोड कोन्हे त रोड ते हुननि पथर विछाए छॾिया आहिनि ऐं जेकॾहिं कमु नथो थिए हाणे त पोइ हिनखे ॾिसी वठंदा पर जेकॾहिं हिन में कमु थिए थो पियो हुननि खे पैसा अची विया छो जो बजट बि रिलीज़ थींदी आहे गवर्नमेंट जे तरफ़ां त उहा आहिस्ते आहिस्ते हेठि पहुचंदी आहे पोइ उहा बजट बि हुनखे मिली वेंदी हीउ मुंहिंजे ख़्याल में काफ़ी पुराणो मसइलो हो ऐं एॾे सालनि खां पोइ हाणे बजट जो रिलीज़ थियणु इहो बि हिकिड़ो सवालियो निशान आहे हुनमें महाराज काफ़ी निगलिजेंस आहे असांजे स्टाफ जी असांजे ऑफिसरनि जी निगलिजेंस आहे हुनमें को शक कोन्हे त हिकिड़ी शइ जीअं नांग खे अधु मोह करे छॾे ॾिबो आहे त उहो नांग कंहिं न कंहिंखे वञी ॾंग हणंदो आहे अहिड़े नमूने सां असांजी जेकॾहिं इहे अधु स्कीमूं छॾे हलिया था वञनि असांजा इंजीनियर ॿियो असांजे इंजीनियर खे इहा आदत पियल आहे त वरी ॿीहर चवंदा आहिनि त हिनखे फंड मिले ऐं हिकिड़ी जॾहिं क़ीमत थी न गिलास जी क़ीमत थी ₹5 गवर्नमेंट ॾेई छॾिया त उहो गिलास उहो साल में नथो ठहे त इहो असांजो टेक्निकल असां वटि इहो आहे त असांजा जेके इन डिपार्टमेंट में सेक्रेटरी बि हुजणु खपनि उहे बि इंजीनियर हुजणु खपनि ताकी हुनखे को भुलाए न सघे ॿियो असांजो जेको मिनिस्टर हुजे कम से कम उहो बि इंजीनियर हुजणु खपे त हुनखे विजन हुजे त भई हीअ जेका सड़क जेका आहे ₹5 में ठाहिणी हुई पोइ ₹5 में छो न ठही हाणे हिते असांजी हैदराबाद में हाला नाका ते बीबी शहीद जे नाले सां हिकिड़े पुल आहे कई साल जेका 7 हुन में ठहिणी अरब में 7 करोड़ में हाणे वञी 27 करोड़ ते 80 करोड़ ते पहुती आहे अञा उहा पुल बि न ठही आहे त इहा निगलिजेंस सॼी इंजीनियरनि जी आहे इंजीनियर कनि था पर निगलिजेंस उन्हनि खे को पुछण वारो कोई कोन्हे जेकॾहिं पुछण वारो हुजे न त इहे सभु शयूं ठही सघनि हिते वक़्तु थियो आहे प्रोग्राम में ब्रेक जो व्यूअर्स ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ वापसि अचूं था ऐं तव्हांजे लाइव कॉल्स वठूं था जी व्यूअर्स ब्रेक खां पोइ प्रोग्राम मुहासिबे में अव्हांखे भलीकार था चऊं ऐं ब्रेक खां पोइ अचण सां गॾु असां सां गॾु कॉलर आहिनि मोहम्मद हसन आहे डिस्ट्रिक्ट खैरपुर मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम जी अदा कहिड़ो मसइलो या शिकायत आहे असांजी शिकायत आहे त हिकु त मच्छर शाख हिंगोर जा लॻ आहे उन्हनि जो अॼु ताईं पाणी पुछड़ीअ में न पियो पहुचे ॿियो नंबर आहे किंजर ॻोठ आहे बासिता जा जेको असांजो भुट्टे साहिब खां वठी अॼु ताईं को बिल्डिंग न आहे स्कूल में ॿार जेको आहे ॿार पिया पढ़नि नंबर ॿियो टियों असांजो जेको सोलर सिस्टम आहे जेको लॻो आहे अॼु ताईं न भरियो आहे असांजा इहे 3 सुवाल आहिनि शुजरा साहिब खां अदा कहिड़े ॻोठ में ॻाल्हि कयो था डिस्ट्रिक्ट खैरपुर त वॾो आहे तमामु शुजरा साहिब असांजो ॻोठ आहे किंजर बाबा सेठा जा नई UC ठही आहे जो
उन में सर तालको सूबेदारो आहे ऐं टाउन असांजो सूबेदारो आहे हिंगूर जा अलॻि अलॻि मशर शाख आहे जंहिंमें पाणी अॼु ताईं पुछड़ी में न पहुतो आहे। नई शाख रोड़ी किनाल मां मंज़ूर बि थी असांजे दौर में ई थी आहे जंहिंमें पाणी अॼु ताईं न पहुतो आहे सर। नंबर ॿियो आहे पब्लिक हेल्थ जा खूह आहिनि उहे ऑपरेशन आहिनि अॼु ताईं ऑपरेशन न थी सघिया आहिनि पब्लिक हेल्थ जे तरफ़ां सर। पब्लिक हेल्थ जा खूह आहिनि जी सर बिल्कुलु गंदे पाणी जो निकाल जा पब्लिक सिम जा लॻल आहे ट्यूबवेल सिम जा ट्यूबवेल लॻल आहे न स्कार्प वारनि जे तरफ़ां। हाँ ट्यूबवेल सर ट्यूबवेल न सर ही पब्लिक हेल्थ जो गंदे पाणी जो जेको निकाल हूंदो आहे न सर उहो पंप लॻल आहे उहो सर। ये तव्हांजे तालके सूबेदारे में? जी जी सर सूबेदारे शहर जी ॻाल्हि कयो था ॻोठ जी ॻाल्हि ॻोठ में आहे सर जो ॿार आहिनि बिल्कुलु अॼु बि वणनि वेठा पर न कोई बिल्डिंग न आहे कोई स्कूल न आहे सर न कोई रोड आहे सर। सूबेदारे जो शहर जी ॻाल्हि कयो था ॿाहिरि जी ॻाल्हि कयो था? सर हिंगूर जा शहर जे भरिसां आहे मशर शाख जंहिंमें पाणी न आहे ॿियो उस शहर हिंगूर जा शहर में जेको पब्लिक हेल्थ जा खूह आहिनि उहो ऑपरेशन नथा कनि जेको गंदे पाणी जा ऐं नालियुनि जा पाणी कठे थी था वञनि सर। उहो त ठीकु आहे पर तव्हां ॿ टे ॻाल्हियूं हिकिड़ी गॾे कयो था न गॾे ईअं कीअं थी सघंदी हिकिड़ी मिशल शाख ॿुधायो उहा आहे हिंगोर जा वटि। जी सर जी ॿियो स्कूल हिंगोर जा में कोन्हे? जी हिंगोर जा भरिसां ई आहे सर ॻोठ कींजर आहे कींजर ॻोठ में न आहे। जी जी ऐं पब्लिक हेल्थ जा जेके खूह आहिनि उहे उन में आहिनि शहर में हिंगोर जा में? जी जी सर शहर में। ऐं टियों पाणी तव्हांजे पुछड़ी में नथो पए मिशल शाख में? जी सर जी इहे टे मसइला आहिनि न तव्हांजा? जी जी सर तव्हांजो को नंबर हुजे त ॿुधायो। न सर नंबर फ़िलहाल त कोई न आहे सर ॻोठा खां ॻाल्हाईंदा सर। ठीकु आहे वॾी महिरबानी सर शुजरा साहब वॾी महिरबानी सर। महिरबानी तव्हांजी महिरबानी दुआ कंदा कयो। शुजरा साहब मसइलनि जो ढेर आहे जेको हल थियणो आहे पर आहिस्ता आहिस्ता इंशाल्लाह हल थींदा। अच्छा शुजरा साहब इन खां अॻु में जो इन्हनि शिकायतुनि ते अचूं हिकिड़ी असां वटि वीडियो आहे फेसबुक ते काफ़ी माण्हुनि असांखे शिकायतूं मोकिलियूं आहिनि उन्हनि में हिकिड़ा आहिनि कलीम खोड़ो साहब आहिनि जिन हिकिड़ी पंहिंजे ॻोठ जे स्कूल जी वीडियो मोकिली आहे ऐं असां चाहींदासीं त उहो अगरि स्क्रीन ते प्ले थिए त शुजरा साहब तव्हां बि ॾिसजो त असांजे स्कूल जो हाल छा आहे ऐं उन ते यकीनी तौर ते जीअं ॿियनि मसइलनि ते तव्हां एक्शन खणो था पिया उन ते बि एक्शन खणण जी ज़रूरत आहे। ही सकरन में आहे साईं ज़हूर कॉलोनी आहे जंहिंमें तव्हांखे मेहूं ॿधल नज़र ईंदी हूंदियूं किचिरो नज़र ईंदो हूंदो ऐं बकौल कलीम खोड़ो साहब जे 5 खां 7 मास्टर इन स्कूल में अपॉइंट थियल आहिनि जेके अचनि कोन था कागज़नि में कमु करे रहिया आहिनि पर फिज़िकली हुते नथा अचनि ऐं स्कूल जी जेका हालति आहे उहो स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था त कहिड़ी ख़राबु आहे असांजा स्कूल आहिनि। ऐं हीउ सिर्फ़ु हिकिड़ो स्कूल न आहे इन वांगुरु केतिरा ई स्कूल आहिनि जंहिंमें माल जो अथाण में तब्दील थियल आहे किथे कणिक जी बोरियूं रखी करे उनखे गोदाम जी शक्ल में तब्दील कयो वियो आहे किथे ओताकूं ठहियल आहिनि हुन में मेहूं ॿधल आहिनि किचिरो पियल आहे ॿार न आहिनि मास्तर आहिनि पर कागज़नि में सभु कुझु आहे थी रहियो आहे उस्ताद बि आहिनि कमु बि करे रहिया आहिनि पघारूं बि खणनि पिया। ठीकु आहे ज़हूर कॉलोनी में इंशाअल्लाह ताला सुभाणे असां पुछी ॿुधाईंदासीं त ईअं छो थियो आहे जेकॾहिं हिते थियो आहे त पोइ DO जे ख़िलाफ़ु असां एक्शन खणंदासीं उतां जे DO जे ख़िलाफ़ु पर जेकॾहिं DO असांजो आवाज़ु हिते ॾिसे थो ॿुधे थो त सुबुह वञी पाण ॾिसे विज़िट करे जेकॾहिं मेहूं ॿधे पियूं त मेहनि खे ॿाहिरि कढाए जेके नथो करे त पोइ पुलिस खे वठी वञे मेहूं ॿाहिरि कढाए ऐं उते जेके 7 मास्तर आहिनि अॼुकल्ह असांजे सेक्रेटरी साहिबु PHO साहिबु तमामु हिकिड़ो सुठो कमु कयो आहे थंब इम्प्रेशन जो बायोमेट्रिक कमु लॻायो अथई थंब इम्प्रेशन लाइ उहो सभई मास्तरनि खे घुरायो अथई त सुभाणे इन मां पाण वञी उते जेका हिननि ठाही आहे हिकिड़ी सेल उन में मां पाण वञी इन स्कूल जी ॾिसंदुसि त केतिरा मास्तर मौजूदु आहिनि या न आहिनि जेके न आहे मौजूदु त उनखे हाज़िर करायो वेंदो। बहरहाल ज़हूर साहिब जी शिकायत असां नोट कई आहे ॿिए प्रोग्राम में तव्हां हीउ ॾिसजो ऐं पुछा कजो असांखां त मेहूं निकितियूं या न। पर शुजरा साहब हिकिड़ो सवाल इहो बि अचे थो त एतिरी माण्हू जी दीदा दिलेरी आहे जो ॾींहं ॾिठे जो हिकिड़े स्कूल खे जेका गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे जेका हुते आवाम जे इस्तेमाल जे लाइ ठही वियो हुन में ॾींहं ॾिठे जो इहे दीदा दिलेरी सां जेका आहिनि उहो मेहूं ॿधी था छॾनि या गोदाम ठाहे था वठनि ओताकू ठाहे था वञनि केरु पुछण वारो न आहे। एक्चुअली में छा आहे त हीअ जेके निज़ाम असांजा जल्दी बदिलजनि था न हुन में काफ़ी ख़राबियूं थियनि थियूं हमेशह थियणु ईअं खपे त निज़ाम खे उन खे सिधो करणु खपे न जेकॾहिं को स्कूल आहे उनखे बजाए चइजे त पोइ हिनखे ड्राए करे ॿियो ठाहियो पर उन जेकर पुराणो स्कूल आहे उनखे थोरो जेके कंस्ट्रक्शन सार संभाल कजे त उहो वधीक सुठो आहे न असां वटि निज़ाम हिते सही नथो हले असां वटि चवनि था नयूं शयूं नवां प्रोजेक्ट नयूं ॻाल्हियूं नयूं
असां जॾहिं वेंदा आहियूं मीटिंगनि में त असांखे जेका ॾेखारी वेंदी आहे फिज़िबिलिटी रिपोर्ट ॾेखारी वेंदी आहे त हीअं रोड ठहंदो, बसि हुन में हीअं रस्ता हूंदा, हीअं गाॾियूं हलंदियूं, पेरिस थी वेंदो। पर जॾहिं उहा पेरिस जी ॻाल्हि रिकॉर्ड ते हूंदी आहे उहा पेरिस न हूंदी आहे, बाक़ाइदे हिकिड़ो खंडर थियल रोड मिलंदो आहे। बसि कागज़नि में प्रेज़ेंटेशन में त नो डाउट पेरिस लॻंदो आहे, बिल्कुलु लॻंदो आहे। प्रेज़ेंटेशन तव्हां ॾिसो न जेकॾहिं ऑफिसरनि जी त तव्हां हैरान थी वञो त इहे प्रेज़ेंटेशन एॾी में पाकिस्तान अलाए छो नथो तरक़ी करे। पर इहा हितां खां तव्हां पंजाब वञो त पंजाब में बि कुझु न कुझु करप्शन त उते बि घणी आहे, तमामु पर कमु थिए पियो, कमु त हद थिए खां पियो। वधीक। पर हिन कम जे हुननि में मामले में हुननि का कंप्रोमाइज़ न कई आहे। त असांखे बि ईअं करणु खपंदो आहे असांजे ऑफिसरनि खे त असांजे कमनि जे मामले में कंप्रोमाइज़ न कनि ऐं कमु थियणु खपे। जेकॾहिं नथा करे सघनि त ॿुधाइनि त भई असां खां इहो ज़ोर आहे त पोइ असां ॿिया बि ऑफिसर रखूं। अशरफ साहब कॉलर आहिनि, ख़ैर मोहम्मद आहिनि शहदाद कोट पर। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदी वालेकुम सलाम भेण। जी अदा कहिड़ो मसइलो आहे? अदी मुंहिंजो मसइलो नौकिरी जो भेण। 2007 में चौथे महीने में मूंखे नौकिरी मिली मोनो टेक्निकल शहदाद कोट कॉलेज जी। ठीकु आहे। उन में असां 9 महीननि जी मूं पघार बि खई। ठीकु आहे। उन खां बाद में जीअं असांजी भेण बेनज़ीर साहिबा जो इहो थियो, उन खां बाद में असांजी पघार जेको आहे बंदि कई वई। मां 2 साल हुते ड्यूटी बि कई। अच्छा, बस शुरू जे 9 महीना तव्हांखे पघार मिली, उन खां पोइ काई पघार न मिली आहे? बसि उन खां 2007 खां 9 महीना पघार मिली। उन खां पोइ यकी पघार असांजी ख़ैर मोहम्मद। जी जी अदा तव्हां ॻाल्हि कयो। काफ़ी मरतबा असां मथे ऑफिसरनि सां पंहिंजो मिलियासीं बि, चयोसीं साईं असांजो हक़ आहे, असांखे जेको आहे ॾियारो वञे की हा बाबा तव्हांजो मसइलो हल कंदासीं। बहरहाल अॼु अॼोको ताईं असांजो मसइलो इहो नौकिरी जो न हल थियो सघियो। मुंहिंजो शुजा साहिब सां अर्ज़ु आहे, गुज़ारिश आहे त महिरबानी करे इहो असांजो जाइज़ आहे, बचड़नि जी रोज़ी जो मसइलो आहे, बसि ॾिसी करे मुंहिंजो जे मसइलो हल कर अलाह हिनखे ख़ुशि कंदो, अलाह हिनखे हयाती। ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी। ख़ैरमन साहब तव्हां छा भर्ती थिया हो? मां मोनो टेक्निकल शहदाद कोट में चौकीदार तौर भर्ती थियल आहियां। चौकीदार? जी जी चौकीदार। ठीकु आहे। त हिकु त इहो सुभाणे मां ॿिए प्रोग्राम में तव्हांखे ॿुधाईंदुसि त अॼुकल्ह इहे मोनो टेक्निकल वारा स्टेटा जी तरफ़ां उहे उन डिपार्टमेंट में हलिया विया आहिनि। मां 3-4 ॾींहं उन ते वियोसीं स्टेटा में। मां उनजी हाज़िरी बि चेक कई हुयमि ऐं उन्हनि खे बि चयो त भई कमु कयो सही तरीक़े सां। उते बि काफ़ी गड़बड़ आहे जेका कोशिशि कयां पियो त उन्हनि खे जेके कारियूं चवंदा आहिनि कार्य में अंदरि आहिनि त हिनखे इनशा ताला वाक़ो बि कंदुसि। ऐं तंहिंखां सवाइ तुंहिंजी नौकिरी जेकॾहिं लीगल वे में थी आहे, मूंखे ख़बर न आहे कंहिं तोखे नौकिरी ॾिनी हुते? जी सर मूंखे सुल्तान अहमद ख्वाड़ साहिब ॾिनो 2007 जे चौथे महीने में। सर सुल्तान अहमद ख्वाड़ साहिब केरु हुयो? साईं मुशरफ दौर में हिते जेको आहे MPA थियो न साईं शहदाद कोट में। अच्छा, त उहो त ठीकु आहे। MPA त हाणे उहा जेका आहे न गवर्नमेंट जॉब कोन्हे। MPA जेके आहिनि त उहे त ठीकु आहे, कमु कनि था पिया। पर इन खां अलावा जॾहिं तव्हांखे गवर्नमेंट टेक्निकल इंस्टीट्यूट जे तरफ़ां, मोनो टेक्निकल जे तरफ़ां या गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां, एजुकेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां तव्हांखे जेकॾहिं ऑर्डर हूंदो त पोइ त तव्हांजो थी वेंदो। जेकॾहिं ऑर्डर न आहे ऑर्डर जूं कापियूं बि आहिनि, हर शइ मां वटि ओके आहे सर। पोइ तूं जेकॾहिं तकलीफ़ न सम्झे, जेकॾहिं अचे हले मूं वटि कराची में त मां तुंहिंजो मसइलो हल कयां। जेकॾहिं चए त जेकॾहिं मूंखे चवंदव त मां हलियो ईंदुसि। अचु, जेके नौकिरी पंहिंजी थी वेंदे, तोखे ग़रीब माण्हू आहे, तुंहिंजा बचड़ा ख़ुशि थींदा। ऐं बचड़ा जॾहिं ख़ुशि थियनि त पोइ दुआऊं कजांइ। बड़ी महिरबानी अदा। अच्छा अशरफ साहब, हिकिड़ो इहो मसइलो लास्ट वीक बि अहिड़ी तरह जी हिकिड़ी कंप्लेन हुई, लाड़काणे मां हुआ अमानुल्ला मंगी साहब, हू बि टीचर हुआ, उन्हनि जी बि शिकायत हुयूं, सदन पघारूं जारी न थियूं आहिनि अञा ताईं। लास्ट वीक इहो सवाल तव्हां ॾिसो न, हाणे असांजे छा थियो त जेकॾहिं गवर्नमेंट जी तरफ़ां हिकिड़ो ऑर्डर निकितो त भई तव्हां हिकिड़े माण्हू खे खणियो, पोइ डायरेक्टरनि ऐं डिप्टी डायरेक्टरनि छा कयो त उन जाइ ते 10 माण्हू ॿिया खणी छॾिया। हाणे असां पीपल्स पार्टी लाइ इहो प्रॉब्लम थी वियो त असां पीपल्स पार्टी हमेशह नौकरियूं ॾींदी आहे, खसींदी कोन्हे कंहिंखां। हाणे असां कंहिंखे एडजस्ट कयूं, कंहिंखे न कयूं। सो साईं वारनि ॻाल्हि कई त तव्हांजो धून साहिबु आहे असांजो,
मेंबर 1 आहे चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम में, उन वटि साईं जो केस आहे। पर अचे जेकॾहिं हुते हिन वधीक पघारूं नखियूं आहिनि, छो जो एतिरो बि थियो आहे त ट्रेजरी वारनि सां मास्तर मिली करे जंहिंजी पघार 8,000 हुई त उन पघार 10,000 करे खणी वरिती, जंहिंजी 10,000 हुई त उन 12,000 करे खणी। जेकॾहिं 12,000 तनख़्वाह थिए थी बेसिक, त उन अलाउंसिस डेफिनेट वधी वेंदा आहिनि। पोइ हिसाबु कयो आहे त लखनि में, टटे मां 9-10 लख रुपया हिकिड़े मास्तर खां वापसि कराया अथसूं। ऐं लास्ट टाइम जीअं तव्हांखे ॿुधायमि त तक़रीबन 74 करोड़ रुपया असां मास्तरनि खां हिन खां वठी वापसि जमा कराया अथनि। साईं जेकॾहिं साफ़ आहे, क्लियर आहे त का ॻाल्हि कोन्हे। मां पंहिंजे धून साहिब खे चई छॾिया त नाइंसाफ़ी कंहिंसां न थिए। हाँ, इन सां ई रिलेटेड लास्ट टाइम कमर शदात कोर्ट में भी साॻी शिकायत हुई। उन्हनि जो बि इहो त सदन पघारूं रुकियल आहिनि, बोगस भर्तियूं थियल आहिनि, पर जेके आहिनि प्रॉपर्टी भर्ती थियल आहिनि परमानेंट, उन्हनि जी पघारूं रुकियल आहिनि। इहा बि शिकायत लास्ट वीक हुई। पर हाणे कॉलर आहिनि, कॉल वठी था वठूं, पोइ इनखे वधीक डिस्कस कयूं था। अब्दुल्लाही सुमरो साहब आहिनि जैकबाबाद मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम भेण, खुश आहियो? जी अदा, कहिड़ी शिकायत या मसलो आहे? न, मुंहिंजी शिकायत त न आहे, मां तमामु नंढड़ो माण्हू आहियां। साईं असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि, असांजे बुज़ुर्गनि में आहिनि। मुंहिंजो साईं खां सवाल इहो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पार्टी आहे, जंहिं ड्राइंग रूम जी सियासत खे ख़तमु करे आम माण्हुनि खे सुजागी ॾिनी, उन्हनि माण्हुनि खे जेके राइट्स आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे अवेयरनेस कयो। पर हाणे अर्ज़ु इहो आहे त पीपुल्स पार्टी गुज़िश्ता केतिरनि ई सालनि खां जेको आहे बाक़ाइदा हुकूमत में रही आहे। सिंध जो माण्हू सेहत जी सहूलत, तालीम जहिड़ी सहूलत खां महरूम आहे। सिंध मुकमिल जेको आहे तबाही ऐं बर्बादीअ जे किनारे ते आहे, खंडराट लॻो पियो आहे। इन जो ज़िम्मेदार केरु आहे? ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्लाही साहब। अब्दुल्लाही साहब, तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, पर इहा कलेक्टिवली असांजी डेफिशिएंसी आहे। कलेक्टिवली, ईअं न त सिर्फ़ु गवर्नमेंट जो कमु आहे, कसूर आहे, पर इहे असां ॾिसो न, हेठि मास्तर जेके आहिनि उहे बि त असांजा सिंधी आहिनि, असांजा असाम्हूं ई आहिनि ऐं असांजा ॿाहिरि आहिनि। उहे स्कूल नथा अचनि, पर मास्तरनि जी पघार तव्हांखे ख़बर अथव केतिरी आहे? 70-70, 80-80 हज़ार हिकु मास्तर जी पघार आहे। ऐं उन्हनि मास्तरनि के मास्तरनि अहिड़ो कमु कया आहिनि त पंहिंजो हिकिड़ो एवज़ी मास्तर रखी करे, हुननि एवज़ी मास्तर बि रखिया अथव। 10,000 ॾेई करे पाण 70,000 खणनि, एवज़ी मास्तर 10,000 ॾेई करे पाण घर वेठा आहिनि, उन्हनि खे चवंदा वञी कमु पोइ हिन में कलेक्टिवली असां सभिनी जी इहा आहे। असांजी पार्टी त ईअं कोन्हे त ग़रीबनि खां दूरि थी वई आहे ऐं ड्राइंग रूम में हली वई आहे, ईअं कोन्हे। कॾहिं कॾहिं अहिड़ियूं थींदियूं, असां सां वेदन बि थी आहे न। असांजे क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे नाहक हुनखे फांसी ॾिनी वई, शहीद कयो वियो। असांजी भेण बेनज़ीर साहिबा खे नाहक नाज़िल हिकु औरत खे शहीद कयो वियो। त असांजा एॾा नुक़सान थियण जे बावजूदि बि असां त आवाम सां गॾु आहियूं। बशीर साहब, ॻाल्हि उहा इहा आहे त जेके जिन पोस्टुनि ते वेठा आहिनि, चाहे टीचर हुजनि या ॿिए कंहिं शोबे में हुजनि या ऑफिसर्स हुजनि, ज़िम्मेदारी महसूसु करण जी ज़रूरत आहे। हिकिड़ी ज़िम्मेवारी मिली आहे, उनखे ईमानदारी सां करण जी ज़रूरत आहे। असां पंहिंजी जाइ ते जेसि ताईं पंहिंजे कमनि सां सचा न थींदासीं, तेसि ताईं का तब्दीली नथी अची सघे, का शइ बहितर नथी थी सघे। अच्छा हाणे त सची ॿुधायां त कॾहिं कॾहिं मूंखे ॾाढो ॾुख बि थींदो आहे पंहिंजे भाइरनि ते, त असां पंहिंजी ॾिसो न, सिंध असांजी आहे न। बिल्कुलु सही, ॿियो त कंहिंजी कोन्हे न। सिंध असांजी आहे। असां जेकॾहिं सिंध सां इहो माइटरली माउ जो चवंदा आहिनि न, माइटरली माउ जो सलूक कजे, माइटरली माउ जो सलूक कंदासीं। टीचरनि जो, जेका टीचर स्कूल में नथा अचनि, कंहिंजो कसूरु आहे। जेके दारोगा फील्ड ते कमु नथा कनि, कंहिंजो कसूरु आहे। इंजीनियर कमु नथा कनि, कंहिंजो कसूरु आहे। पर हिते मां पंहिंजे घटी इब्राहिम हैदरी में ठाराइण पे, मां हिकिड़े इंजीनियर खे घुराए चयुमि त वीचारे हिन घटी में असां सीसी फ्लोरिंग कराइणी है, कीअं कंदासीं? हुन चयोसीं कोई बात ही नहीं है, मैं अभी कर देता हूँ, फिजिबिलिटी बना के देता हूँ। ठीकु आहे, मां ॾाढो ख़ुशि थियुसि त मुंहिंजी कॉम्पिटेंट को इंजीनियर आहे। जॾहिं हू खणी आयो PC1 ठाहे करे, त हुन में पढ़ियुमि मां जॾहिं हुन में त लिखियलु हो, घटी जी मिटी कढाइणी हेतिरा रुपया, घटी खे साफ़ु कराइणो हेतिरा रुपया, वरी घटी में मिटी विझाइणी हेतिरा रुपया, वरी हुनजे मथां पथर विछाइणा हेतिरा, हुनखे मथां सीसी फ्लोरिंग। हाणे ॿिए खे त बेवकूफ़ करे वञा, छो जो मां टेक्निकल माण्हू आहियां, मूंखे कीअं बेवकूफ़ करे? सही। मां हुनखे चयो तव्हांजी ॻाल्हि कटे बि प्रोग्राम असांजो बिल्कुलु टाइम एंड ते पहुतल आहे, ऐं मां चाहींदमि त असांजी जेकी फेसबुक ते शिकायतूं आहिनि, मां सिर्फ़ु नाला पढ़ी वठां ऐं उहो तव्हांखे बिल्कुलु। ही माजिद अली कल्होड़ो साहिबु हुआ लाड़काणे मां, उन्हनि जी कंप्लेंट आहे, हू बिल्कुलु सर खे फॉर्वड थी वई आहे। रफ़ीक अहमद मेमण साहिबु हुआ लाड़काणे मां, उहा शिकायत बि नोट डाउन थी वई आहे। तनवीर अब्बास मिरानी हुआ विलेज दोदानको तालको रोहड़ी मां, उन्हनि जी बि शिकायत अची वई आहे।
ऐं हफ़ीज़ मल्ला साहब हुआ, उन्हनि जी बि शिकायत अची वई आहे। सो व्यूअर्स, टाइम शॉर्ट हूंदो आहे ऐं इन टाइम में असांजी कोशिशि हूंदी आहे जेतिरी वधि खां वधि कॉल्स वठी सघूं ऐं गुज़िरियल प्रोग्राम में जेके शिकायतूं आयूं हुजनि उन्हनि ते ॻाल्हाए सघूं। फेसबुक पेज आहे असांजो, उन ते तव्हां अचो, डिटेल्ड कंप्लेन पंहिंजी मोकिलियो, नंबर पंहिंजो मोकिलियो त जीअं असां प्रोग्राम खां पोइ सर पाण राब्तो करे सघनि या टीम जो मेंबर हुन जेको तव्हां सां राब्तो करे सघे। इन सां गॾु ई ऐं इन उमेद सां त कोशिशि आहे असांजी त शयूं बहितर थी सघनि ऐं मुज़फ़र शुजरा साहिब जी असां सां गॾु सिंध TV न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां गॾियल कोशिशि आहे। उमेद त असां पंहिंजे सिंध खे, पंहिंजे मुल्क खे बहितर बणाइण में कामयाबु थींदासीं। इन सां गॾु ई पंहिंजी मेज़बान मेराज़ ज़फ़र खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।